सैयद रहबर। मुझे नौजवान साथियों, टंडोजाम ज़रई यूनिवर्सिटी जा शागिर्दों, अॼु हूअं त मूंखे अव्हां जे आॾो हाज़िर हुअणो हो, पर कुझु शयूं इंसान जे वस में न हूंदियूं आहिनि। चाहींदे बि उहो पहुची न सघंदो आहे। ऐं मुंहिंजी बि अॼुकल्ह अहिड़ी हालत आहे, ऐं जेको चाहियां थो उनजे करण जे लाइ बिल्कुलु सिर धर जी बाज़ी बि हणां थो, सख़्तियूं सज़ाऊं तकलीफ़ूं बि सहां थो, पर पोइ बि कॾहिं कॾहिं शयूं हथ मां निकिरी थियूं वञनि। अॼु बि अहिड़ी सूरत हाल आहे जो मां तव्हांजे आॾो पहुची न आहियां सघियो, ऐं सच इहो आहे त तव्हांजे आॾो न पहुची सघण कि आउं पंहिंजी हार मञां थो। तकलीफ़ थी थिए तव्हां जहिड़नि महबूबनि जे आॾो मां न अची सघुमि। छो त असां जंहिं रहबर जे सनीह खे खणी अॻिते हलिया आहियूं, उहो रहबर बि सज़ाउनि में बंदिशुनि में रहियो, ऐं जेको बि उन रहबर जो सनीहो खणी अॻिते हलियो उनखे बि रंडकूं, उनखे बि बंदिशुनि खे मुंहुं ॾियणो पियो। ईंदासीं ॾियूं पिया, अॼु असीं ॾियूं पिया, सुभाणे असांजा ईंदड़ नसुल बि पंहिंजे वतन वासियुनि ऐं वरी बि ईंदड़ नसुलनि जे लाइ उहो जिदोजहद जारी रखंदा ऐं क़ुर्बानियूं ॾींदा, अॻिते वधंदा। दुश्मन खे, कब्ज़ागीर खे, पंजाब खे, नकाबपोश बंदूक बरदारनि खे ऐं उन्हनि समूरनि तबक़नि, लश्करनि, गुरूहनि खे जेके कंहिं बि रीति सिंध खे ग़ुलाम बणाए वेठा आहिनि ऐं तंहिं वधि उनखे पीड़ींदा, चिचिलींदा, चिचलाईंदा, पुठिते धिकण जी कोशिश में आहिनि। साथियों, नौजवान शागिर्दो, कुझु बि हुजे, वतन जा हलाली पुट, आशिक पंहिंजी धरतीअ जा, हर ज़ुल्म, जबर, तकलीफ़ मुरकंदे सहंदा, ऐं मां हमेशह पाण मां इहा उमेद रखंदो आहियां त मां पोइते न हटंदुसि, मां बि उन्हनि मंझां हिकु हुयुसि। साथियों, जेल, खंभिजण, चिचिरजण, गिरफ़्तारियूं, तकलीफ़ूं सहंदे सहंदे अॼु हिते पहुतो आहियां जो हिन ज़ालिम, हिन जाबिर, हिन फोरू, हिन क़ाबिज़ सरकार मुंहिंजे मथां मुंहिंजे नाले खे मूंखे 4th शेड्यूल में शामिल करे छॾियो आहे। 4th शेड्यूल ऐं पढ़िया लिखिया आहियो, तव्हांखे ख़बर हूंदी, पोइ बि मुख़्तसरनि ॿुधायां त सॼी चुरपुर ते हुननि जी रुॻो नज़र ई न हूंदी, पर जेका बि मां चुरपुर कंदुमि उहा उन्हनि खे ॿुधाए पोइ कंदुसि। जेॾां बि वेंदुमि उन्हनि खे ॿुधाए पोइ वेंदुमि, जिते बि पहुचंदुमि उते पहुची इतलाह ॾींदुमि, जे न ॾींदुमि त पोइ हू वरी पंहिंजो ॿियो कुझु माना गिरफ़्तारी या कुझु बि करे सघंदा। डपु गिरफ़्तारियुनि जो, जेलुनि जो न आहे, सभु सहबियूं
पर अव्हां सां राब्ते में रहणु, अव्हां जे आॾो रहणु, अव्हां सां मुखामेल थियणु, ॻाल्हाईंदो रहणु सभ खां वॾी विथ आहे। ऐं फ़िक्र सैयद खे अॻिते वधाइण जे लाइ लाज़िम आहे त असीं मिलंदा रहूं, हिक ॿिए सां ॻाल्हायूं ऐं हिक ॿिए खां पुछूं, हिक ॿिए खे सम्झूं ऐं हिक ॿिए जी वार कयूं। बसि इन करे अॼु अव्हां जे आॾो आउं हाज़िर न थी सघियुसि, छो त पाबंदियूं बंदिशूं वधी वियूं आहिनि ऐं इहे के क़बूल कोन्हनि। न को इन्हनि जे आॾो असीं झुकी वेही रहंदासीं, पर किथे किथे सोचणो सम्झणो या थोरो बीहणो पए थो। ॾहान चयो आहे त 2 क़दम अॻिते वधण जे लाइ जे हिकिड़ो क़दम पोइते में हटूं था त ग़लति न आहे। ऐं हूअं बि आज़ादियूं, इनकलाब, तंज़ीमूं, तंज़ीमकारियूं, कारकुननि जी सिख्या ऐं हिकु बहितरी ऐं ग़ुलामी मां ॿाहिरि निकिरण जा गस क़ुर्बानियुनि सां, जिदोजहद सां, मुताले सां, हिकमत अमलियुनि सां ई मिलंदा आहिनि। अॼु पंहिंजी ॻाल्हि ॿोल जो मौज़ू उनवान हो आहे सिंध जे समूरनि मसइलनि, मुसीबतुनि ऐं मुंझारनि जो हल। हर माण्हू वटि पंहिंजा पंहिंजा ख़्याल हूंदा, हर माण्हू पंहिंजे तरीक़े सां इन्हनि मुंझारनि मां, मुसीबतुनि मां, मसइलनि मां ऐं तज़लीलुनि मां निकिरण जो रस्तो ॿुधाईंदो। असांजे अॼु इहो सुवालु खणी सिंध जे ॿिए कंहिं अॻुवान वटि वेंदासीं, जे असां असरम ख़ैरपुरीअ ॾे वेंदासीं त उहो बि इन जो हल ॿुधाईंदो। असांजे रियाज़ चांडे ॾांहुं वेंदासीं, उहो बि इन जो हल ॿुधाईंदो। असांजे नवाज़ ख़ान ज़हूर ॾांहुं वेंदासीं त उहो बि इन जो हल ॿुधाईंदो। असांजे सनान ख़ान ॾांहुं वेंदासीं त लाज़िम आहे उहो बि उन जो हल ॿुधाईंदो। जे असां कंहिं शाइर ॾे वेंदासीं, कंहिं कहाणीकार ॾे वेंदासीं, कंहिं अदीब ॾे वेंदासीं, उहो ॿुधाईंदो। छो त हर माण्हू सोचे थो, हर माण्हू सम्झे थो, हर माण्हू ॾिसे थो ऐं जेके ॾुख ॾोझरा असांजे वजूद सां, असांजे वतन सां, असांजे मुस्तक़बिल सां चहचल चिंबड़ियल आहिनि, उहे समूरनि माण्हुनि खे ॾेखारजनि था। समूरा माण्हू उहे भोॻिनि बि था ऐं हर माण्हू वटि पंहिंजे फ़हम ऐं पंहिंजे इदराक, पंहिंजे सम्झ मुताबिक़ उन्हनि जा हल बि आहिनि। मां अव्हां जे आॾो उन जो हल रखण खां पहिरियां इहो सम्झाइण जी, ॿुधाइण जी कोशिशि कंदुमि त सिंध हिन मुसीबत में, हिन मुंझारे में ऐं हिन तज़लील वारे निज़ाम में या हिन पंजोड़ में छो जकड़जी पई आहे, छो वधां वधि जेको आहे त इन में फासनी थी वञे ऐं निकिरण जो को टांडाणो ई कोन थो टुके। कंहिं बि पंजोड़ मां निकिरण लाइ ज़रूरी आहे त चुरपुर कजे, कंहिं बि खूह मां निकिरण लाइ ज़रूरी आहे त ॿूड़नि में या कंहिं सिरुनि में या कंहिं जॻहनि में हथु विझी मथे चढ़िजे। जे फटियल चिचरियल आहियूं त बि रिढ़ी अॻिते वधण ई मसइले जो हल हो। हिते असां सां इन्हनि मसइलनि, मुंझारनि, मुसीबतुनि, तज़लीलुनि सां गॾोगॾु असांजा ई
असांजे घिटियुनि जा, असांजे घरनि में ॼावल माण्हू दुश्मन जा यार, पघारदार, वाठा बणिया बीठा आहिनि। ऐं इहे रुॻो असांजे आॾो न आहिनि, ऐं इहे रुॻो सिंध जी क़ौमी तहरीक जे आॾो न आहिनि। इहे दुनिया जे समूरनि क़ौम परस्त, हक़ परस्त तंज़ीमुनि जे आॾो मौजूदु हूंदा आहिनि। पर हर कंहिंजो रूप रंग पंहिंजो हूंदो आहे। हिते असांजे आॾो दुश्मन जा साथारी, पीपल्स पार्टी, शाह, धाड़ेल, पुलिस त आहे, पर उन सां गॾोगॾु सिंध जी तंज़ीमी सरिश्ते में अणॻाणियूं तंज़ीमूं संदनि ठाहियल, माना दुश्मन जूं ठाहियल ऐं मुख़्तलिफ़ नारनि नज़रियनि सां मौजूदु आहिनि। इहे बि हूंदियूं आहिनि। इहो मसइलो बि रुॻो हिते असां सां न आहे, इहो बि सॼे जहान में समूरनि मज़लूमनि, महकूमनि, ग़ुलाम क़ौमुनि जे आॾो आयो आहे। त उते जे माण्हुनि ईअं पंहिंजे वतन लाइ, सच जे लाइ, ईंदड़ नसुलनि जे लाइ जदोजहद कंदड़नि जे आॾो बंद ॿधिया आहिनि ऐं उन्हनि जे लाइ मसइला खड़ा कया आहिनि ऐं उन्हनि खे मुंझारण में ऐं मुंझाइण में ऐं उन्हनि खे दुश्मन जी जंग में हाराइण लाइ हर अवल दस्तो बणिजी बीठा आहिनि। इन लाइ असां वटि रुॻो मथे ॿुधायल माण्हू न, पर उन सां गॾोगॾु सिंध जो क़ौम परस्त तहरीकुनि अंदरि बि हिकिड़ा उहे जेके शऊरी तरह माना थकियल, मायूस ऐं मात मञियल, ॿिया वरी इन सॼी सूरत हाल खे न सम्झी सघियल, उन जे कारण हू नफ़्सियाती तौर ते वेही रहिया आहिनि, डिॼी विया आहिनि ऐं जीअं त नफ़्सियाती हमला सिर्फ़ु माण्हूअ खे ई न, फ़र्द खे ई न, उन खे ई न जेको ज़हनी तरह डैमेज थियो आहे, ज़हनी तरह मफ़लूज थियो आहे या हुन मात मञी आहे, रुॻो ई न पर उन माण्हूअ खे हू अहिड़ो तयारु करे छॾींदो आहे नफ़्सियाती अमल जो हू पंहिंजे चौफेर ॿियनि समूरनि माण्हुनि खे पियो ढेॼारींदो, हिसाईंदो, रंडाईंदो रहंदो आहे। असां वटि अहिड़ी फ़ौज बि तमामु घणी मौजूदु आहे। दानिशवरानियूं ॻाल्हियूं, अक़वाल ज़रीन, लतीफ़ा, मुख़्तलिफ़ शाइरनि जा शेर ऐं दुनिया जे वॾनि वॾनि आलिमनि जा ख़्याल ऐं लतीफ़ साईं जा बेत हू सभु कुझु ॼाणनि था ऐं उहे अहिड़े अंदाज़ में बयानु कनि था जो माण्हू उन्हनि जे ॻाल्हियुनि में मनजी पिंड पढ़ण बि थी वञनि था, कॾहिं ताड़ियूं वॼाइनि था, वाह वाह कनि था। सिंध जंहिं जॻह ते अची अड़ी आहे उन मां निकिरण जे लाइ उनखे सभ खां पहिरियां पंहिंजी नाअहली, काहिली ऐं काइरता छॾिणी पवंदी ऐं लोभ छॾिणो पवंदो। पर जीअं त असांजे चौफेर लोभी, काइर, नाअहल, काहिल बंदि ॿधी बीठा आहिनि, उन्हनि खे ख़तमु करणु, मात ॾियणु, परे भॼाइण खां सवाइ मुमकिन न आहे त सिंधी क़ौम, सिंध हज़ारहा सालनि जी तहज़ीब, तमदन, तारीख़ रखंदड़ सिंध अॻिते वधी सघे। हाणे उन्हनि खे कॾहिं कीअं कढी सघिबो, कीअं मात ॾिबी, कीअं उन्हनि खे पुठिते भॼाइबो, उन लाइ लाज़मी आहे त असीं इल्मी तरह, पर इल्म जो मतिलबु इहो न आहे त तव्हां ज़रूरु कंहिं न कंहिं यूनिवर्सिटीअ मां फ़ारिग थी वॾी डिग्री वठी अचो, वठो था त भली ॻाल्हि, उहा ॻाल्हि तमामु भली आहे, पर इल्म जो मतिलबु आहे पंहिंजे वतन जी तारीख़, वतन सां लाॻापियल मसइला, मुंझारा
ऐं उहे पैदा कंदड़ ऐं क़ाबिज़ क़ुवतूं ऐं पंहिंजे वतन जी लुटफुर ऐं माण्हुनि सां थींदड़ ॾाढ ॾहकाव इन समूरे जी ॼाण हुजणु ज़रूरी आहे। ऐं पंहिंजो किरदारु, जंहिं लाइ साईं जीएम सैद चवंदो रहियो, पंहिंजो किरदारु ठाहियो, साले बणिजो, सिफ़बंदी कयो। इहे ॿई शयूं, हिकु त तंज़ीम ठाहियो, सगारी तंज़ीम, ऐं पंहिंजो किरदारु माना सालेह थियो, सचार थियो, ईमानदार थियो, वफ़ादार थियो, क़ुर्बानी लाइ तयारु थियो ऐं सुघड़ थियो, इल्म वारा थियो। छो त ग़ुलामियूं तॾहिं थींदियूं आहिनि, क़ौमूं ग़ुलाम तॾहिं थींदियूं आहिनि जॾहिं क़ौम सुस्त थी वेंदी आहे, दरगुज़र करणु शुरू कंदी आहे। ईअं ई जीअं अरबनि जो 17हों हमिलो, मोहम्मद बिन क़ासिम जी काह ऐं कब्ज़ो, हिन खां पहिरियां असां लॻातार अरबनि खे कुचलींदा, चिचरींदा ऐं उन्हनि खे मात ॾींदा रहियासीं। ऐं नफ़्सियाती तरह असां इहो सम्झी वेही रहियासीं अरब असांजे लाइ कुझु बि न आहे। जॾहिं असां दुश्मन खे या मसइले खे, मुंझारे खे कुझु बि न सम्झूं या इहो ऐलान करे छॾियूं त इन जो मक़सदु इहो आहे, इन जो मतिलबु इहो आहे त असां न सम्झूं, असां मूं साञा ख़तमु थिए। तव्हांजो सिंधीअ में बि ऐं दुनिया जे ॿियनि ॿोलियुनि में बि इहा चवणी हूंदी, सिंधी में आहे त बाबा गिदड़ जो शिकार करणु वञूं त शींहं जा हथियार खणी वञूं। पर असां उन वक़्तु इन्हनि जे हमलनि खे अहमियत न ॾिनी ऐं असां इहो ई सम्झोसीं जॾहिं ईंदा तॾहिं ॾिसी वठंदासीं। पर हुननि जेको हमिलो कयो, पंहिंजे पोयुनि शिकस्तुनि ऐं पंहिंजे नुक़सान ऐं सिंधियुनि जे फ़न, जंग जे फ़न ते हुननि रिसर्च कई, छंड-छाण कई ऐं उन खे कीअं मात ॾिजे, उहे रस्ता, उहे नफ़्सियाती हुरबा इस्तेमालु कया ऐं उहे असांखे इन जे करे हाराए विया। न त इहो न हुयो त को असीं हीरा या असीं काइर या असीं गीदी या असां क़ुर्बानीनि खां परे वियासीं, पर असां संबत जेका कई हुई उहा शींहं खे मारण वारी न कई। असां उन्हनि खे गिदड़ सम्झी, गिदड़ वारा हथियार या गिदड़ वारी सघ, गिदड़ वारी सोच रखी हुई त इन्हनि खे गिदड़ आहे, गिदड़ जे लाइ हेतिरो असांखे सघ खपंदी, उहा त असां वटि जाम आहे। पर साम्हूं शींहं निकिरी आयो, हिकु वॾे फ़ौज, हिकु वॾे हथियार ऐं उन सां गॾोगॾु सिंधियुनि जे जंगी महारत जो तजियो करे ऐं उन ते सिंधियुनि खे हुन मुंझायो ऐं सम्झी उन्हनि हिकमत अमलियूं हलाए सिंधियुनि खे मात। अॼु बि असां वटि ईअं आहे, अॼु बि असां सां ईअं ई थींदो रहियो आहे। असां शयुनि खे, मसइलनि खे, मुसीबतुनि खे हल्को सम्झियो आहे ऐं उहे असांजे मथां हावी थी वियूं आहिनि, छो त उहे हल्कियूं न हुयूं। उन्हनि जे पोयां हिकु पूरी फ़ौज, इदारा बीठा आहिनि, इस्टेब्लिशमेंट बीठी आहे, हिकिड़ो मुल्क आहे, हिकु वॾी बजट आहे ऐं असां फ़क़ति नज़रियो हथियारनि खां मथे हूंदो आहे। पर उन लाइ बि लाज़मी आहे त हिकमत अमलियूं जोड़े ऐं वक़्तु सां उन्हनि खे जवाबु ॾिजे। असांजे अॼु जी हिन ग़ुलामी ऐं मक़बूल हुजण जो जेको कारण आहे, उहो असांजी लालच आहे ऐं नाअहली काइरता आहे ऐं वक़्त सिर मुंहुं न ॾियणु ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजनि मफ़ादनि लाइ जेके बि क़यादतूं हुयूं उन्हनि पंहिंजे मफ़ादनि या वरी ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ा मफ़ाद आहिनि माना जंहिंमें माल, मिल्कियत, ॿियो वरी शोहरत आहे, नामाचारी आहे, उहो बि नफ़्सियाती तरह सां हिकिड़ो लालच जो हिकिड़ो अंग आहे, रंग आहे। सो उन में बि असांजो खोड़ क़यादतूं हलनि ऐं सिंध जिते अची पहुती आहे उन में इहे तसलसल सां हिकिड़ो माण्हू अज़ीम शान त चौफेर
वरी बघड़नि ऐं शितनि कुतनि जी हिकिड़ी लोध बि मौजूदु रही आहे। हिकिड़े पासे ॾों उहो असांजो अज़ीम शान शख़्स कमु करे थो त ॿिए पासे ॾों हू उन सॼे कम खे ठहियल कम खे ड्राइण जे लाइ दुश्मन जा साथारी बणिया, दुश्मन जा दोस्त बणिया, उहे इहो कमु ख़राबु कंदा रहिया। ऐं इहो बि रुॻो असां सां न आहे, सॼी दुनिया में थींदो आहे। तव्हां जॾहिं पंहिंजे सच, पंहिंजे हक़, पंहिंजी मिल्कियत जे लाइ, पंहिंजे ख्वाबनि जी साबिया जे लाइ उथी बीहंदव त सभ खां पहिरियां तव्हांजे चौफेर तव्हांजनि माण्हुनि मों ई कुझु नासम्झ नादान या कुझु वरी लोभी उहे सभु गॾिजी तव्हांजे राह में रंडक ॾींदा। असांजे राहुनि ऐं असांजे साहनि में रंडक हिन वक़्तु असांजे घर में ॼावल हरामी ॿार आहिनि, उन्हनि जो ख़ात्मो। उन्हनि जे ख़ात्मे लाइ ज़रूरी आहे त हिन क़ौम अंदरि जेका अवेसाई फैलिजी वई आहे, जेका कन लाटार, जेकी बेवसी थी वई आहे, उनखे ख़तमु। उन जे लाइ लाज़मी आहे त उहे सचा पचा सालिह साईं GM सैद जा कारकुन ऐं उन जे हुकुमनि ते हलंदड़ तंज़ीमूं अॻिते वधनि। क़ौम जे उन हीणाईअ खे ख़तमु करण जे लाइ, अवेसाई खे ख़तमु करण जे लाइ ऐं इहो अहसासु जाॻाइण जे लाइ उन्हनि में त हू अकेला न आहे। जे दुश्मन आहे, दुश्मन जा हिते दोस्त वाठा ऐं दुश्मन जा पघारदार आहिनि, त उन्हनि खां वधीक हिते वतन जा वफ़ादार हलाली पुट बि आहिनि, फ़िक्र सैयद जा पोइलग बि आहिनि, जेके उन्हनि खे कंहिं बि रीति झुकण या मात थियणु न ॾींदा। ऐं असां जंहिं पल इहो कमु करे वरितोसीं, जॾहिं असां पंहिंजी क़ौम ॾे वियासीं, क़ौम जे दर्द जो दरमान कयोसीं, उन्हनि जे ॾुख सुख में बीठासीं, तॾहिं असां उन्हनि समूरनि हथियारनि खे, उन सॼी टेक्नोलॉजीअ खे, उन सॼे जेको आहे बजट खे, जेका असांखे ग़ुलाम करण में, असांखे ख़तमु करण में लॻल आहे, उनखे मात ॾेई सघंदासीं। ऐं इहो सभु कुझु कीअं ऐं केरु कंदो? इहो सभु कुझु हिकु तंज़ीम कंदी। ऐं सिंध सभा इन ख़्याल, इन जज़्बे खां जुड़ी आहे त असां वटि जेको तंज़ीमुनि अंदरि शख़्सियत परस्ती, तंज़ीमुनि अंदरि जेका ऐश परस्ती थी वई आहे, या जेका कन लाटार, या उन सां गॾोगॾु क़ौमी इनकलाब जा अॻवान ऐं तहरीकूं तंज़ीमुनि में जेका सादगीअ जी सूंहं हूंदी आहे, उन जी जॻह ते रोब ताब ऐं जेको आहे शानदार वेस वॻनि, गाॾियुनि, बंगलनि ऐं ख़र्चनि वरिती आहे। इन करे बि असां इहो सोचियोसीं सिंध अंदरि सिंध जे पीड़ियल, ॾुतड़ियल, धिकारियल, लुटियल फुरियल अवाम जे आॾो बीहण जे लाइ पंहिंजो पाण खे बि उन्हनि जहिड़ो बणाए, सादो सलूणो बणाए पेश कयो। तंहिंजे करे सिंध सभा साईं GM सैद जे उन चवण त सच सादगी सां माण्हुनि सां वधो, इहा फूशरबाज़ी ऐं इहो ॾेखाव ख़तमु कयो। छो त असां माण्हुनि जे दिलनि में तॾहिं लहंदासीं जॾहिं असां उन्हनि जहिड़ा थी, उन्हनि जा मददगार बणिजी, ऐं रुॻो पल खन जे लाइ न, पर तेसीं ताईं जेसीं ताईं उहो मसइलो उन सां लाॻापियल आहे, पर उन खां पोइ बि उन सां लह विचड़ में रहूं। असांजे हिकिड़े माण्हूअ सां कंहिं ॻोठ में भलाई कयूं, गॾिजी बीहूं, उन जा वाहिरू बणिजूं, त उहो सॼो ॻोठु दिलि में असांजे लाइ हिकिड़ी कुशादी ऐं मथां ई जॻह रखंदा। सो सिंध सभा सम्झे थी त अव्हीं नौजवान, अव्हीं शागिर्द, अव्हीं जिन खे मौक़ो मिलियो आहे त अव्हां इल्म जे शहर में पहुता आहियो ऐं अव्हांखे मुख़्तलिफ़ इल्मनि पढ़ण ऐं सिखण जो मौक़ो मिलियो आहे, त हीअ ख़ुशनसीब आहे। न त लखे नौजवान मुख़्तलिफ़ ज़हनी मूंझारनि ऐं ॾुखियनि पोरियनि में अड़ियल आहिनि, पोइ बि उन्हनि जी पूरत नथी थिए, पोइ बि उन्हनि खे का ख़ुशी नथी मिले। अव्हांखे मौक़ो मिलियो आहे यूनिवर्सिटियुनि ताईं अचण जो, त तव्हां अहिड़ा भलारा शागिर्द, भलारा अॻवान, भलारा ख़िदमतगार,
भलारा क़ौमी कारकुन बणिजी अॻिते वधो। पंहिंजनि पंहिंजनि ॻोठनि पंहिंजनि माण्हुनि दोस्तनि मिटनि सां ईअं भलायूं कयो जो हुननि खे इहो सम्झ में अची वञे त सिंधू देश छा आहे, आज़ादी छा आहे। छो त अॼु बि असां जॾहिं कंहिं ॻोठाणे खां पुछंदा आहियूं सिंधू देश खपे ई त हू चुप थी वेंदो आहे, हुनखे ख़बर न आहे त सिंधू देश माना आज़ादी, सिंधू देश माना इज़त, सिंधू देश माना ख़ुशियूं, सिंधू देश माना साभियाऊं। उहो तॾहिं थींदो जॾहिं असां वेंदासीं ऐं खटण जी शुरूआति तॾहिं थींदी ऐं आज़ादीअ जो दॻु चिटो ऐं खुलियलु तॾहिं असांखे मिलंदो जॾहिं सिंध जो झरझंग सिंधू देश मुक़दरा साईं GM सैयद रहबरा जा नारा हणंदो उथी पवंदो। असीं प्रेस क्लबनि, ड्राइंग रूमनि, वॾनि पिंडालनि में साईं GM सैयद जी वरसी, साईं GM सैयद जी सालगिरह ताईं पाण खे महदूद करे छॾियो आहे। इन सां न थींदो जेसीं ताईं असां पंहिंजो पाण खे लामहदूद न कंदासीं, क़ौम जे हर पिरत ऐं क़ौम जे हर ॾुख सुख में ऐं कॾहिं काछे कॾहिं कोहिस्तान कॾहिं थर त कॾहिं विचोले कॾहिं उतर लाड़ में पखियुनि जीअं लामारा न ॾींदासीं, ख़ुशबू जीअं न फैलजंदासीं, तेसीं ताईं कुझु बि न थींदो। छो त दुश्मन हिते भुटे जे रूप में, पीपल्स पार्टी जे रूप में, ज़रदारी जे रूप में, शाहनि जे रूप में, वॾेरनि जे रूप में, सरदारनि जे रूप में, धाड़ेलनि जे रूप में, धारी आबादकारी जे रूप में ऐं धारी आबादकारीअ जे बदमाशियुनि जे रूप में, धारी आबादकारी जे वधियल अंग जे रूप में उहो असांखे पंहिंजे गोॾे हेठां पियो थो अची वेठे। इन सभ मां निकिरण जे लाइ असांखे साईं GM सैयद जे फ़िक्र, साईं GM सैयद जे हुकुम, सालिह माना किरदार बहितरीन ऐं सिफ़बंदी तंज़ीमकारी ऐं तंज़ीम जे हुकुमनि, उहिदेदारनि जे हुकुमनि ते पाबंदीअ सां हलण ई असांखे बचाए सघे थो। सिंध जे मसइलनि जो हल मुंहिंजे आॾो इहो ई आहे। अव्हां वटि के सुवाल आहिनि त अव्हां उहे कयो, आउं उन्हनि जा जवाब ॾींदुसि। जीअं सिंध, जीअं साईं GM सैयद, सिंधू देश मुक़दरा, साईं GM सैयद रहबरा।